नाज़रीन, समूरी दुनिया में बड़धक मचाईंदड़ पेंडोरा पेपर्स लीक्स छा आहे। 700 पाकिस्तान समेत दुनिया के अहम शख्सियतुनि जी ॻुझी मिल्कियतुनि खे निर्वार कंहिं कयो, उन ई हवाले सां ॾिसूं था नूर चांडियो जी रिपोर्ट। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में हलचल मचाईंदड़ पेंडोरा पेपर्स हिन वक़्त ताईं जे सभ खां वधीक लिकियल दस्तावेज़नि तां पर्दो हटाईंदड़ दस्तावेज़ आहे। 117 मुल्कनि जे 150 मीडिया जे इदारनि में कमु कंदड़ 600 खां मथे सहाफ़ियुनि तरफ़ां दुनिया जे वॾे में वॾो ॻुझो दस्तावेज़ ज़ाहिर कयो आहे। हिन दस्तावेज़ में अटकल 1.25 करोड़ फाइल आहिनि। हीउ दस्तावेज़ इंटरनेशनल कंसोर्शियम ऑफ इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट तरफ़ां ज़ाहिर कयो वियो आहे। पेंडोरा पेपर्स खे वधीक सम्झण लाइ इहो ज़रूरी आहे त तहक़ीक़ कंदड़ सहाफ़ियुनि जे आलमी इतिहाद बाबति ॼाण ॾिजे। अमेरिकी शहर वाशिंगटन DC में मौजूदु आज़ाद तहक़ीक़ाती सहाफ़ियुनि ऐं मीडिया तंज़ीम जे बैनुल अक़वामी इदारे जो बुनियादु 1997 में सेंटर फॉर पब्लिक इंटीग्रिटी तरफ़ां विधो वियो हो। हिन इदारे जो मक़सदु लिकल ऐं ॻुझनि दस्तावेज़नि जी ॼाण फ़राहम करणु आहे। पेंडोरा पेपर्स छा आहे? पेंडोरा पेपर्स जी जारी कयल अटकल 1.25 करोड़ दस्तावेज़नि में उहो ॿुधायो वियो आहे त 90 मुल्कनि जे 330 खां वधीक सियासतदाननि सां गॾोगॾु वापारियुनि, रांदियुनि सां वाबस्ता माण्हुनि ऐं डॉक्टरनि अहिड़नि ॿाहिरियुनि मुल्कनि में पंहिंजूं कंपनियूं ठाहियूं आहिनि जिन मुल्कनि में टैक्स तमामु घटि या बिल्कुलु बि न हूंदी आहे। ख़ासि करे बर्तानिया जी विर्जिन आइलैंड्स, सीशेल्स, हांगकांग, बेलाइस, पनामा ऐं ॾखण डकोटा अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिथे तमामु घणी राज़दारी सां ऑफशोर कंपनियूं हलायूं वेंदियूं आहिनि ऐं उते टैक्स बि तमामु घणो लागू न थींदो आहे। ॻुझा दस्तावेज़ ज़ाहिर करण जी तारीख़। हिन वक़्त ताईं काफ़ी भेरा ॻुझा दस्तावेज़ मंज़र आम ते आंदा विया आहिनि। उन्हनि में ICI जे तरफ़ां पनामा पेपर्स ऐं पेंडोरा पेपर्स ऐं विकीलीक्स तरफ़ां मुख़्तलिफ़ वक़्तनि में ज़ाहिर कयल दस्तावेज़ तमामु अहम सम्झा वञनि था। विकीलीक्स जे बानीकारक जुलियन असांज तरफ़ां 2006 में आइसलैंड में शुरू कयल हिन इदारे 10 सालनि जे वक़्त में अटकल 1 करोड़ दस्तावेज़ ज़ाहिर कया हुआ। विकीलीक्स जे दस्तावेज़नि में ख़ासि करे अमेरिका जे जेलनि ग्वांटानामो बे ऐं अबू ग़रीब में थींदड़ ज़ुल्मनि जूं ख़बरूं तमामु अहम मौज़ू हुयूं। ताज़ो ॻुझा दस्तावेज़ पेंडोरा पेपर्स ज़ाहिर कंदड़ बैनुल अक़वामी तहक़ीक़ाती सहाफ़ियुनि जे इतिहाद जे तरफ़ां 3 अप्रैल 2016 ते पनामा पेपर्स जे नाले सां करोड़ खां मथे दस्तावेज़ पिणु ज़ाहिर कया हुआ। हुननि दस्तावेज़नि में पिणु दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सियासतदाननि, आला अमलदारनि तरफ़ां ॿाहिरियुनि मुल्कनि में ठहियल निजी कंपनियूं, जिन खे ऑफशोर कंपनियूं पिणु चयो वञे थो, बाबति ॼाण हुई। पनामा पेपर्स में ऑफशोर कंपनी ज़ाहिर थियण जे करे ई पाकिस्तान जे अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ खे सादिक अमीन न हुअण जे इल्ज़ाम हेठि नाअहल करार ॾिनो वियो हुयो। पनामा पेपर्स एतिरा त अहमियत वारा दस्तावेज़ हुआ जो मीडिया जो तमामु वॾो एज़ाज़, पोलिटीज़र जो एज़ाज़ बि पनामा पेपर्स खे ॾिनो वियो हुयो। पेंडोरा पेपर्स में जिन अहम मुल्कनि जे अॻुवाण जा नाला ज़ाहिर कया विया आहिनि, उन्हनि में उर्दन जो बादशाह ॿियो तरफ़ां 10 करोड़ अमेरिकी डॉलर्स जी बर्तानिया ऐं अमेरिका में वरितल मिल्कियतूं सभ खां वधीक ज़ाहिर कयूं वयूं आहिनि। उन सां गॾोगॾु लेबनान जे हाणोके वज़ीर आज़म नजीब मखेती ऐं अॻूणे वज़ीर आज़म हसन दियाब, चेक रिपब्लिक जे वज़ीर आज़म आंद्री बाबेस, अज़रबाईजान जे सदर इल्हाम अलियोफ ऐं कीनिया जे सदर ओहरो केन्याटा, बर्तानिया जे अॻूणे वज़ीर आज़म टोनी ब्लेयर, भारत जे अॻूणे क्रिकेटर सचिन तेंदुलकर, अनिल अंबानी समेत केतिरनि ई मुल्कनि जूं अहम शख़्सियतूं पेंडोरा पेपर्स जे दस्तावेज़नि में आहिनि। पनामा पेपर्स वांगुरु हिन दफ़े बि पाकिस्तान जे सियासतदाननि समेत केतिरे ई अहम शख़्सियतुनि जा नाला पेंडोरा पेपर्स में पिणु आहिनि, जिन में ख़ज़ाने वारो वफ़ाक़ी वज़ीर शौकत तरीन, PTI जी 2018 जी चूंडुनि में मालियाती मदद कंदड़ आरिफ नकवी, वफ़ाक़ी वज़ीर मोहनस इलाही, अलीम आदिल ख़ान, पाकिस्तान मुस्लिम नून जे अॻुवाण इसहाक डार जो पुटु, पाकिस्तान मुस्लिम लीग काफ जे अॻुवाण परवेज़ इलाही जी घरवारी ऐं अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फैसल वाडिया जा नाला सरफ़हरिस्त आहिनि।